وہ الجھانے سے کیا فرق ہے، ادھر سارے ایسے چھواتے اسی ٹائم ان کے مسئلے ہونے چاہیے تھے. باقی میں تو اس کھلی کچہری میں سے مطمئن نہیں ہوں. ان کے اپنے پولیس والے ہی بیچارے محفوظ نہیں ہیں. ریسنٹلی ابھی 2 دن پہلے ان کا پولیس والا شہید ہوا. सलवाजी जेका ही खुलियल कचहरी हिन में घणा शिकायती आया आहिनि ऐं घणनि माण्हुनि जो तव्हां शिकायतूं ॿुधी करे हल कयूं आहिनि? से अॼु जेके शिकायत ई आया आहिनि कोई जेके कंप्लेंट्स मूं वटि दर्ज थियूं आहिनि 15 खां 20 कंप्लेंट्स असांजे हुते थियूं आहिनि. उन मां कुझु जेके आहिनि से असां फौरी तौर ते मसइला हल कया आहिनि, कुझु असां इंक्वायरीज़ रखियूं आहिनि ऐं कुझु ॾींहं FIR करायूं आहिनि. अच्छा सर, ही हिते रोज़ या फुर मोटरसाइकिल वग़ैरह रोज़ या हिते लॻी पयूं आहिनि, इन्हनि जे हवाले? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त क्राइम जेको थिए पियो थो, जेकॾहिं का मोटरसाइकिल या उहा त ज़ाहिर आहे उनजे ख़िलाफ़ु वरी पोइ कार्रवाइयूं बि थियनि थियूं. हाणे असां कल्ह जेको आहे सो दुबर में कार्रवाई कई आहे, मोटरसाइकिलियूं रिकवर कयूं आहिनि. उहो त मां ऐलान करायो अथव, मुंहिंजी सुञाणप कयो जंहिंजी मोटरसाइकिलियूं आहिनि त उहो तव्हां सुञाणप करायो, पंहिंजी FIR दाख़िल कराए खणी वञा. मोबाइल फ़ोनियूं हाणे तव्हांखे मां ॿुधायूं त इहे 5 15 थाणे जे तमामु मोबाइल फ़ोनियूं जेके आहिनि से पयूं, जेके उन मां 5 असां रिकवर कयूं आहिनि. हाणे उहे FIR दाख़िल कराइण लाइ फ़रियादी तयारु न आहिनि. अच्छा सर, ही पुलिस हिकिड़ो पहिरियां तव्हांखे ख़बर आहे जहाज़ जतो ई क़तल थी वियो, शहीद थी वियो जेको न्यू वार्ड में, उन कुझु मंथ पहिरियां वरी उन खां पोइ बावजूदि हिकु जेका मर्डर थी वियो कंदरा साइड जे, उन जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि. वरी हा, ऐं ॿियो जेका हीअ तव्हां जेको ॿुधायो पिया दुबर में, उन्हनि जो छा थींदो? ॾिसो गुलमंद तुनियो, हा उन में न ॾिसो त तव्हां त इन ॻाल्हि ते अञा असांखे एप्रिसिएशन ॾियो त अवाम जी हिफ़ाज़त जे लाइ असां पाण शहीद थियूं था. ॾिसो न ॻाल्हि ॿुधो, अवाम जे तहफ़ुज़ जे ख़ातिर पुलिस पंहिंजो किरदारु अदा करे पई थी ऐं पाण असांजा जवान, असांजा ऑफिसर शहादत जेको आहे रुतबे ते पंहिंजो जेको आहे सो हासिलु कनि था पिया. ऐं उन में पोइ बि असां पोइते क़दम न हटायो आहे. जेको कंदरा वारो मर्डर केस आहे, पुलिस वारी शहादत जो आहे, उन में बि कुझु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, उनजो रिमांड में आहिनि. ऐं बाक़ी जेके हीउ जेको थियो आहे, जेको हींअर थियो आहे दुबर वारो खलील अहमद वारो, उहो जेको आहे सो उहो बि टारगेट किलिंग आहे. उहो बि इंशाल्लाह क्लियर थी वेंदो. हिकिड़ो ॾींहुं थियो आहे जतो यारो केस सफ़ा बंदि थी वियो आहे, उनजी फिराक उठाई वई आहे त इन्हनि मां माण्हुनि खे रिलीफ मिलंदो न मिलंदो? बिल्कुलु मिलंदो रिलीफ. दीवान बिरादरी जी कुझु ॾींहं अॻु में चोरी थी हुई, SSP साहब पाण बि विज़िट करे अवां बि वियासीं, उन में उनमें टेक्निकली बि कमु हले पियो थो ऐं इंशाल्लाह ताला उहो बि 1-2 ॾींहंनि में क्लियर थिए थो ऐं उनजा ॾुआरी गिरफ़्तार थींदा इंशाल्लाह. असांखे जेका मालूम थिया त रोड़ी थाणे ते नफ़रीअ जी थोरी खोट आहे. ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जीअं जीअं आबादी वधे थी उन हिसाब सां क्राइम बि वधे थो पियो. नफ़री जेका आहे उहा असां डिप्लाए कयूं था. बाक़ी कुझु जेकॾहिं ज़रूरत हूंदी त असां उहो असांजो इंटरनल मसइलो आहे, उहो असां घुराए वठंदासीं जेकॾहिं घोट हूंदी त. बाक़ी कमु त हले. मुक़ररी खां पोइ इहो फील थिए थो त कमु थिए थो, नज़र अचे थो, तव्हां मीडिया ते मुसलसिल अचो था, कम बि थियनि था, लेकिन जेको आहे बदमनी आहे उहा वधंदी पई वञे. पटनी थाणे जे हद में गुड्स ट्रांसपोर्ट जा अॾा आहिनि क़ौमी शाहरा ते. अॼु जेको आहे राति बि कारवा गुड्स ट्रांसपोर्ट आहे, उन मां 25 लख खां वधीक जेको आहे सामान खणी विया आहिनि. उनखां अॻु में बि अहिड़ा गुड्स ट्रांसपोर्ट जा अॾा आहिनि, उन्हनि तां बि लखे रुपया 25-30 लख जा सामान जेके आहिनि खॼी विया आहिनि. ऐं ॿियो जेको पटनी थाणे जे हद जा रोड़ी शहर में मोबाइलनि जी स्नेचिंग घणी आहे, घरनि मां खणी था वञनि मोबाइल. इहे जेके स्ट्रीट क्राइम आहिनि, इन्हनि ते कंट्रोल लाइ तव्हांखे उपाय वरिता आहिनि या अॻिते कोई आहे? ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे, मोबाइल फ़ोन जी जेका चोरी आहे ऐं मोबाइल फ़ोन जेके वञनि था पिया, उनजे लाइ असां वटि टेक्निकल वे बि आहे ऐं फिज़िकली बि असां जेको आहे कोशिशि कयूं पिया था. ऐं काफ़ी असां मोबाइल फ़ोन, मां तव्हांखे हाणे ई एग्ज़ाम्पल ॾिनो अथई, 2-3 ॾींहं अॻु में कंदरा में मोबाइल फ़ोन चोरी थिया, उहो सभु 5 बरामद कया आहिनि, माण्हू गिरफ़्तार कया आहिनि. हाणे FIR दाख़िल करण लाइ फरियादी चयोसीं FIR दाख़िल नथा करियो ऐं फ़ैसिलो थो करे. हाणे असां त जवाबदारनि खे न छॾींदासीं, पर जेकॾहिं प्राइवेट फरियादी न बीहंदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे जज साहिबु उनखे जेको आहे सो छॾे ॾींदो. असां त उनखे बिहाफ स्टेट FIR में करे छॾींदासीं, लेकिन ॻाल्हि इहा आहे त स्टेट जी FIR में ऐं फरियादी जी हिन में वॾो फ़र्क़ु आहे न, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे न. उहो केस बीहे कोन थो अॻिते हली गवर्नमेंट जो केस. ऐं आम तौर ते इहो ई आहे पंहिंजो मथे त भई इहे जेका पुलिस जा केस आहे, इहो मतिलबु ईअं केस आहे, कोन्हे पावर स्ट्रेंथ न आहे न.
महिरबानी महिरबानी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में खुली कचहरी क्या होती है? खुली कचहरी ये होती है कि आपके मसाइल आपको पता है, आपके ज़ाती मसाइल हो, मेरे अपने ज़ाती मसाइल हो, मेरा अपना मसला हो, तो वो इंतज़ामिया को पता नहीं है, SHO को या DSP को या किसी को पता नहीं है, वो मेरा मसला हल नहीं हो रहा है, तो मैंने आके खुली कचहरी में वो बताया तो उसको पता चला कि हाँ ठीक है कि मैं ये मसला हल करूँगा या नहीं करूँगा, मिसाल है। लेकिन जनरल जो क्राइम है, जनरल जैसे मसले हैं हमारे सारे, लोग कत्ल हो रहे हैं और मुसलसल आपको पता है कि 3-4 साल हो गए हैं हमारा रोड़ी और सखर कश्मोर कंदकोट बन चुका है। आए दिन कोई ना कोई बेचारा लूटता है, किसी मोटरसाइकिल तो अब वैसे हो गया है कि रोज़ाना छीनी जाती है और स्ट्रीट क्राइम आम हो गया है। अब देखें ना, इनके अपने पुलिस वाले ही बेचारे महफूज नहीं है। रिसेंटली अभी 2 दिन पहले इनका पुलिस वाला शहीद हुआ, इससे पहले 2 हुए, उनके लिए भी इन्होंने कुछ भी नहीं किया। ठीक है ना, खुली कचहरी होनी चाहिए, लेकिन ये आवाम से एक हम आहंगी है। लेकिन मैं समझता हूँ कि इस खुली कचहरी के अलावा पुलिस को जब पता है जनरल क्राइम का, तो वो अपना फ़र्ज़ पूरा करे, वो अपने तरीक़ेकार से जो है ना क्राइम पर कंट्रोल करे। सर मेरे को तो मुश्किल नज़र आता है, ये एक फार्मलिटी होती है, ये तो DSP है, पर SP और DIG भी करते हैं, उससे भी कोई फ़र्क नहीं पड़ता। और होना तो ये चाहिए था पूरे रोड़ी तलक और सालापर तलका DSP के अंदर में, उनके सारे SHO इधर होने चाहिए थे। और उनमें इनने जो इश्तार दिया था उनमें भी यही इन्होंने ऐलान किया था, सारे SHO आए, दुबर के, पवार के, पता नहीं कहाँ कहाँ के लोग बेचारे आए थे। शहर के तो तमाम कम बंदे थे, मगर बराड़ी के ज़्यादा बंदे थे, उनके भी आने चाहिए थे SHO। तो उसी वजह से उनके भी मसले बंदों की होना चाहिए। अभी ये बोल रहा है कि मैं दुबर जाऊँगा, मैं कंदरा जाऊँगा, मैं उधर जाऊँगा, उस जाने से क्या फ़र्क है, इधर सारे SHO आते, उसी टाइम उनके मसले होने चाहिए थे। बाकी मैं तो इस खुली कचहरी में से मुतमईन नहीं। तमाम अच्छी बात है कि ये खुलेल कचहरी रोड़ी सिटी के लिए होनी चाहिए। इसका जो अमन अमान के हवाले से एहतसाब भी होना चाहिए। मैं सोशल वर्कर हूँ रोड़ी शहर का, तो मैंने हमेशा आवाज़ बुलंद की है अपने रोड़ी शहर के अवाम के लिए, रोड़ी शहर के लिए। मैं SSP साहब को गुजारिश करता हूँ कि ऐसी जो खुलेल कचहरियाँ हैं हर एक वीक में रखी जाएं, उस पर अमल होना चाहिए, वर्बली नहीं होनी चाहिए, अमल होना चाहिए। और यहाँ रोड़ी सिटी की जो थाना है, रोड़ी सिटी का थाना है, उसका अमला बिल्कुल कम है, नफरी है ही नहीं, रात को गश्त होता ही नहीं है। सो मैं गुजारिश करूँगा SSP सक्कर को, DIG सक्कर को, तब पहले इन रोड़ी थाने को नफरी दी जाए, गश्त बढ़ाया जाए। उसके बाद ये सेफ सिटी कैमरा हमारे रोड़ी में लग चुकी हैं, इसका इस वक्त तक कोई रिज़ल्ट नहीं आया है। चोर चोरी करके जाता है, वो चोर पकड़ा नहीं जाता है, और इस आवाम को फुरलट का शिकार बनाया जाता है। मंदिर मस्जिद हो, अल्लाह के घर हों, वो भी सेव नहीं है। हम गुजारिश करते हैं DIG सक्कर, SSP सक्कर से कि अमन अमाल को वर्बली नहीं अमली तौर पे बहाल किया जाए। हमारे जो DSP साहब आए हैं माशाल्लाह अच्छे आदमी हैं, और वो चाहते हैं कि क्राइम कम हो, लेकिन उसमें उसको अफसरान बाला की भी हिमायत की ज़रूरत है, तायद की ज़रूरत है, पब्लिक के ताउन की भी ज़रूरत है। पब्लिक ताउन करेगी तो इंशाल्लाह DSP साहब कामयाब हो जाएंगे। और ये खुली कचहरी जो करते हैं, इसमें कम अज़ कम गरीब लोगों का ये फ़ायदा होता है जो रसाई नहीं कर सकते, खौफ की वजह से थानों पर नहीं आते, वो आ जाते हैं और उनके मसाइल कम अज़ कम DSP लेवल के बंदे तक पहुंच जाता है। ये एक अच्छी चीज़ है।